नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त खंडो लग अच्छी मस्जिद जे रवासिन वरियाम माछी वल्द मोहम्मद परेल जाम माछी रुस्तम माछी अली नवाज़ माछी जो बाअसर ज़मींदार ज़ाकिर समूह ख़िलाफ़ हारीपे जा पैसा न ॾियण ते एहतजाज कंदे चयो त ज़ाकिर समूह वटि असां हारीपो कंदा आहियूं, जिन मां असांजो पोखियल फसल मकई बसर ॻाढ़ा गजर लहण सबबि असांखे पंहिंजी हारीपे जो हिसाब किताब न पियो ॾे। पैसा घुरण ते तरह तरह जूं धमकियूं ॾे थो। असां ग़रीबनि खे हरासा करे रहियो। असां ग़रीब मिसकीन माण्हू हिकु वेलो खाऊं था त ॿियो वेलो बुखूं ते गुज़ारियूं था। असांजो ज़मींदार हिकु बाअसर जंहिंजे करे हू कुझु बि करे सघे थो। असां ग़रीब मिसकीन बाअसर ज़मींदार खे छा था करे सघूं, जॾहिं त असां ॾींहुं राति सर्दी गर्मी में ज़ाकिर समूह जे 44 एकड़ ज़मीन ज़ेरे आबाद करे रहिया हुआसीं। जॾहिं फसल खणी करे असांजे बचनि जो रोज़गार ऐं पोरे जो हिसाब किताब ॾियण लाइ तयारु न आहे। असां DSP मटियारी ऐं ॿिनि वसवारनि समेत आला अमलदारनि खे अपील करियूं था त असां सां इंसाफ़ करे ज़ाकिर समूह खां पंहिंजे पोरे जो हक़ वठराए ॾिनो वञे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असां मजबूरन ॿारनि बचनि समेत रोडनि ते निकिरी एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।